अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए, दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। महबूब जी मोहब्बत में शल जियूं ऐं मदीने वारे जे मोहब्बत में शल मौत नसीब थिए। बख़्त वारा आहिनि उहे जन जे दिलुनि में मदीने वारे मीर जी मोहब्बत। हिन दुनिया जे अंदर सब खां वॾी दौलत, सब खां वॾो खजानो, सब खां वॾी मिल्कियत मदीने वारे मीर जो इश्क आहे। प्यारा दोस्तों, इहा ॻाल्हि हियाम ते लिखण जहिड़ी आहे। ये जेके बीठा आहियो से वेहो हेॾो साम्हूं अचो। शाबाश। पैसो, ॾोकड़, माल, जायूं, माड़ियूं, अफरादी कुवत, जिनके असां सब कुछ समझूं था, इहो कुछ भी ना है। अगर दुनिया के अंदर का दौलत है तो मदीने वारे साईं जे मोहब्बत जो ज़र। छो तो दुनिया जो दौलतूं, दुनिया जो मिल्कियतूं अज आहिन, सुभाणे असांजे हथन में न हूंदी। जे वसऊं न छड़ियूंसीं त बि बेवस छड़णियूं पवंदियूं। आहे कि न? तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे ओड़े पाड़े में वॾा वॾा ज़मींदार, वॾियुनि मिल्कियतुनि वारा, बंगलनि वारा, जायुनि वारा, मौत आयो, हर शइ इते रहिजी वई, हथे खाली हलिया। आहे कि न? सिकंदर ज़ुल्करनैन, जंहिंखे रूई ज़मीन जी बादशाही हुई, वॾो फाते हुयो, वॾी दौलत वारो हुयो, मुल्क सॼो फतह कंदो वियो, सॼी दुनिया ते हुकूमत कयईं, पर मौत मथों आहे न। जेॾीमहिल मरे पियो, ओॾीमहिल वसीयत कयईं त मुंहिंजा ॿई हथ मुंहिंजे कफ़न मां ॿाहिरि कढी छॾियो। दुनिया ईंदी, मुंहिंजा वज़ीर, मशीर, फौज, सिपाह, राज, रैयत, हर कोई ईंदो, मुंहिंजा हथ खोले छॾियो, कफ़न खां
हथ बाहर कड़ी छॾ सही हो छाजे ला चबा दुनिया दिसे तो रुई जमीन जी हुकूमत करण वारो खजानन जो मालिक पर जो हथे खाली थो वने अब गाल समझव रुगे ये न पर दिल में गाल ये रखण जेड़ी है इन गाल ते थोड़ो गौर भी कजो समझो इन गाल के ज़बान सा हर को चेदो दा सिकंदर में हथे खाली हो पर केडी मल गौर भी करे दिसो न इन गाल प्यारा दोस्तों जेकर तवा के सजी दुनिया की बादशाही मिली वने खजाना मिली वजन दौलतू मिली वजन पर ये सब आरजी है फानी है बेबका है बेवफा है पर जेकर मदीने वाले साईं जी सुञाण मिली वने महबूब जे इश्क जी एक रत्ती मिली वने जे मासो मिली पवे भेटाई भी केड़ो सोनो फरमायो विहाय जो पे पुराणो वखर सो विहाय जो पे पुराणो न थिए वेची दे विलायत में जरो न थिए जा साका हड़ हलाय आग जई जी उबई शासी फरमायो तो जे मासो मिलई माल तब पूजारा पुर थी महबूब जे इश्क जो एकड़ो मासो मिली वने एक जरो मिली वने या एड़ी दौलत आ यो एड़ो खजानो आ जो दुनिया में भी तवा जी इज्जत हुंदी कब्र में वनी ढक बो तब तवा जी इज्जत हुंदी क़यामत जे रिहाड़े में उथंदो तब तवा जी इज्जत हुंदी एड़ी दौलत आ जेका वरी ता को फुरजी न सकंदी कब्र में इंसान पवंदो त लट्टा भी फुरजी विंदा पटको भी लहराए वठंदा पटको भी लहराए वठंदा कपड़ा भी लहराए वठंदा पर अंदर में का चिणग मोहब्बत जी हुजी सुभान अल्लाह ओ जने कब्र में इंसान वने तो फरिश्ता पूछा कंदा मन रब्बुक मा दीनुक मा कुंत तकूल फी हक हादर रजुल तुझो रब केड़ो आ तुझो दीन केड़ो आ ऐ पो महबूब जो जलवो सामो अचे तो फरिश्ता पुछन था तो मा कुंत तकूल हिन महबूब जे बारे में तू छा चवंदो हुए दुनिया में इन महबूब जे बारे में तू छा चवंदो हुए ये न पुछंदा त छा थो चवी दिसी पो त दुश्मन भी सुञाणे वठंदा न दिसण का पो त हर को सुञाणे वठंदो उहो न पुछंदा त हाणे छा थो चवी हाणे सुञाणी तो या न पुछा कंदा मा कुंत तकूल छा चवंदो हुए हिन दुनिया में जेकी हिते कम कई इया सुञाण हुते फ़ाइदे दी जंहिंजे अंदर में एक जरी महबूब जी मोहब्बत जी हुंदी न वो दाह करे चंदो त मलाइको हटी वञो त मां पंहिंजे पुनल जो दीदार न करे वठां जंहिंले सिक्युस वेठे साल वो साईं घर आयो साईं घर आयो सेज विछायो ओ सेज विछायो गुल छटकायो जेले सिक्यस वेठे साल वो साईं घर आयो ओ फरिश्तो छॾियो त मां पंहिंजे पीरीअ जो दीदार करे वठां मलाइक पेरी उन्हें के दोज़ख जी खिड़की खोले ॾेखारींदा गरम हवा जहन्नम जी इंदी
भड़कंदड़ खूरा जहन्नम जा अखियुनि सां ॾिसंदो चवंदा तुंहिंजी जाइ इहा हुई पर अॼु तो हिन प्रिय खे सुञातो आ हिन महबूब के तो सुञातो आ हुकुम थींदो मलाइको हिन जी कब्र के जन्नत जो बागीचो बणायोसि हे जेके अल्फियूं कफनियूं माइटनि पूरे मोकिलियूं आहिनि ये अल्फियूं लाहे करे अलबसू मिनल हरीर व अफरिशू मिनल हरीर हेठों कातेला पट्ट जा विछाए दियोस पोशाकूं रेशम ऐं हरीर पट्ट जूं पहिरायोस ऐं चोस नम कनौमतिल उरूस ये सुमझे घोट कुआर शादी वारी रात खुश हुंदा आहिनि जो तो हिन प्रिय के सुञातो आ हाणे तुंहिंजी कब्र जन्नत जो बागीचो बणजी वई हाणे पहिरीं सुवाल ॿिया बि पुछा वञ मन रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे ॿियो सुवाल पुछो मा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे इन्हनि ॿिन्ही सुवालनि ते ईअं कोन चयूं त हाणे तूं हिन सुवाल जो जवाब न ॾिनो आहे तॾहिं तुंहिंजी जाइ जन्नत या जहन्नम थिए थी ईअं न ओ टियों सुवाल महबूब जी सुञाण वारो इहाई सुञाण है जेका इंसान के जन्नती बनाईंदी जे न सुञातई त जहन्नमी बणजी वेंदो पर जन हिते महबूब के सुञातो आ हिते प्रिय सां पेच पातो आ दिल लाती आ उहे सुञाणी वेंदा चवंदा सुञाणा थो मुंहिंजो लजपाल मोहम्मद करीम आ पर जन हिते न सुञातो पहिरियों सवाल कंदा मन रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे चवंदो हा हा ला अदरी ख़बर न आहे नथो सुञाणा कहिड़ो मुंहिंजो रब आहे ख़बर न आहे वरी पुछा कंदा मा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे चवंदो हा हा ला अदरी हाय अफ़सोस मां नथो सुञाणा मूंखे ख़बर न आहे पोइ वरी मुंहिंजे दिल पर नबी जो जलवो अखियुनि जे साम्हूं पेश थींदो मलाइक चवंदा मा कुंत तकूल फी हक़ हाज़र रजुल हिन महबूब जे बारे में छा चवंदो हुए पुट हिकिड़ी इल्मी ॻाल्हि आहे हिते लफ़्ज़ अर रजुल रजुल सरबो आहे मर्द खे रजुल सरबो आहे मर्द जेको जिस्म ऐं रूह समेत हुजे जेकॾहिं रुगे रूह हुजे त उनखे रजुल न चइबो उनखे चइबो अर रूह अगरि रुगे जिस्म हुजे बिना रूह हुजे त उनखे सरबो मैयत उनखे सरबो जनाज़ो उनखे रजुल न सरबो रजुल उनखे सरबो आहे जेको रूह जिस्म ॿई गॾु हुजे त हर कब्र जे अंदर मदीने वारे साईं जी ज़ात रुगे रूहानी न हूंदा हदीस जे लफ्ज़न में मालूम इहो थो थिए त पाण बनफ़्से नफीस जिस्मानी तरह मज़ार में ईंदा ॻाल्हि सम्झव जिस्मानी तरह ईंदा ऐं हिकिड़े टाइम ते को माण्हू लाड़काणे ज़िले में वफ़ात करे वियो को माण्हू बदीन ज़िले में वफ़ात करे वियो को पंजाब में मरी वियो को बलोचिस्तान में मरी वियो को हिंदुस्तान में मरी वियो को इराक में को ईरान में को रूम में को शाम में को लंडन में को पेरिस में हिकिड़े टाइम ते हज़ारे माण्हू दफ़न थियनि था वाह मुझे महबूब जी ज़ात जो शान उन हिकिड़े टाइम ते महबूब पंहिंजे मज़ार में भी मौजूद आहिनि गुंबद खदरा में भी मौजूद आहिनि ऐं उन हिकिड़े टाइम ते हज़ार जायुनि ते महबूब पंहिंजो जलवो ॾेखारे सघनि ॻाल्हि सम्झव कि न हाँ हज़रत पीरान पीर महबूब सुबानी के हिकिड़े माण्हू अचे चयो
सोने गौसे आजम दस्तगी रखे बगदाद वारो मुर्शिद मुहियुद्दीन जीलानी सैया जो जुमे जो दिहाड़ो आ रमजान जो महीनो आ दिल चवे थी जे कर न तव्हां मुझे अंगण ते अचो मूं वटि रोज़ो अचे खोलियो मुझी दावत खाओ साईं फरमाया रोज़ो तो वटि खोलींदासीं ओ साईं खुशीअ में वियो वञी घर सफ़ाइयूं कई वञी नंगर पाणी जो मुर्शिद तो अचे मुर्शिद पीरन जो पीर अञा साईं जन वेठा आहिनि त वरी ॿियो मुरीद आयो साईं क़िबला मुंहिंजो अर्ज़ आहे अबा छा थो चई पुट क़िबला आयो अॼु राति मुंहिंजी दावत क़बूल कयो रोज़ो मूं वटि खोलियो पाण फरमाए तुंहिंजी दावत क़बूल आहे हाणे वेठल माण्हू सोचनि पिया त साईं हुनजी बि दावत क़बूल कई हुनजी बि दावत क़बूल कई हिन जो घर हुन पासे हुन जो घर हुन पासे मिसाल हिकिड़े जो घर आहे पंहिंजो वारह में त ॿिए जो नसीराबाद में हाणे साईं वारह वारे ॾे वेंदा अलाए नसीराबाद वारे ॾे वेंदा वाइदो त ॿिन्ही सां कयो अथनि तेसी वरी टियों आयो साईं क़िबला मुंहिंजो अर्ज़ आहे पुट छा थो चई अल्लाह जा वली रहम दिल हूंदा आहिनि खुदा जा दोस्त कंहिंजी दिल शिकिस्त न कंदा आहिनि क़िबला रोज़ो अॼु मूं वटि अफ़्तार कयो त ॾाढी दिलि ठरी पवंदी पाण में तुंहिंजी दावत क़बूल आहे साईं हे त वरी हुजे ई दादू जो मिसाल थो ॾियां हाणे वेठल पिया सोचनि त उहो वाराए वारो बि छुटो हे नज़ीराबाद वारो छुटो हे वरी दादू वारो पाण हुनजी दावत क़बूल कयो तेसी वरी लाड़काणे जो बि आयो यानी कंहिं ॿिए कंहिं बगदाद शरीफ जे कंहिं ॿिए इलाइक़े जो माण्हू उन बि दावत ॾिनी साईं जन फरमाया रोज़ो तो वटि खोलींदासीं तां जो ने हिकिड़े ॾींहं जी दावत 40 मुरीदनि जी क़बूल कयूं 40 मुरीदनि जी दावत हिकिड़े ॾींहं जी क़बूल फरमायूं ॿियो ॾींहुं थियो तो फ़कीर आया चई अल्हम्दुलिल्लाह साईं जन राति असां वटि आया रोज़ो अफ़्तार कयूं असांखे मग़रिब नमाज़ पढ़ायूं ॿिए चयो मां कसम थो खणा साईं जन त मूं वटि आया टे चयो न बाबा साईं जन मूं वटि आया चौथे चयो न मूं वटि हुया तव्हांजो 40 मुरीदनि या कसम सां ॻाल्हि कई त साईं जन रोज़ो असां वटि अफ़्तार कयो त साईं जन जे साहिबज़ादे फरमायो त झगड़ो न कयो साईं जन रोज़ो पंहिंजे घर में अफ़्तार कयो ॻाल्हि सम्झो हे त अल्लाह जे वलीअ जो कमाल आहे हिकिड़े ॾींहं में हिकिड़े टेम ते 41 जायुनि ते अल्लाह जो वली पंहिंजे रूह सां जलवा गरी करे सघे थो छो लिरूह शानुन आखर गैर शानिल बदन रूह जो रंग बदन जे मामले खां अलावा हूंदो आहे जिस्म जेकॾहिं पवरन जे ॻोठ में आहे त मातली में न हूंदो जे मातली में आहे त लाड़काणे में न हूंदो जे लाड़काणे में आहे त मेहड़ में न हूंदो जिस्म ईअं आहे पर रूह जो शान ई निरालो आहे रूह हिकिड़े ई टेम ते 100 जायुनि ते बि हाज़िर थी सघे थो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज ते वञनि था त मज़ारे अनवर में हज़रत मूसा अलैहिस्सलाम के ॾिठो त इज़ा फ़इज़ा हुव क़ाइमुन युसल्ली फ़ी क़ब्र बुखारी शरीफ जी हदीस आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे मज़ार में बीठो नमाज़ पियो पढ़े वरी जो मस्जिद अक्सा में आया त मूसा अलैहिस्सलाम अॻे उते बीठो वरी जो 6 आसमान ते विया त मूसा अलैहिस्सलाम अॻे उते बीठो ॻाल्हि सम्झो था हुज़ूर जन त बुराक ते विया पर मूसा अलैहिस्सलाम कीअं पहुतो हाँ अज़ीज़ानी गिरामी त असां अहले सुन्नत जो अकीदो आहे त मदीने वारो मीर पंहिंजे गुंबद खदरा में मौजूद आहे पर जिते बि वञणु चाहे हिकिड़े ई टेम में 1000 जायुनि ते बि आशिकनि खे दीदार कराई सघे ॻाल्हि सम्झो जिते बि वञणु चाहे वञी सघनि था इन जे हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे अन
अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हादिरुन नादिरुन फी हादिल अर्दिल अकबर। ही जेका वडी धरती आ, ही सजी जमीन आ, मदीने वारे मीर जी ज़ाते बाबरकात उते हाज़िर भी आहे नाज़िर भी आहे। जिस्म पाक मुझे महबूब जो गुंबद खदरा में वरी जिते वञण चाहिन त वञी सघन था, जिते भी आशिकन के जलवो ॾेखारण चाहिन त ॾेखारे सघन था। जे मिसाल सिज आ न, हींअर पंहिंजो मंझंदि टाक हुजे, सिज मथों बीठो आ, हितों लाड़काणे ज़िले वारा ॾिसंदा सिज असांजे मथों बीठो आ, वरी साईं मुंहिंजा कंबर शहदाद कोट वारा ॾिसंदा सिज असांजे मथों बीठो आ, वरी मातली वारा चवंदा सिज त असांजे मथों बीठो आ, पंजाब वारा चवंदा असांजे मथों बीठो आ। ॻाल्हि सम्झो था, सिज पंहिंजी जाइ ते आ, वो असांजे न को लाड़काणे में लही आयो आ, न को कंबर में लही आयो आ, न को शहदाद कोट में लही आयो आ, सिज पंहिंजी जाइ ते आ। पर उन सिज जी उहा रोशनी, उन जो परतवो, उन जा जलवा, उन जा तजल्ला सजी हर धरती जे कुंड कुड़छ ते मौजूद आहिनि। त मदीने वारो मीर पंहिंजे जसदे पाक सां गुंबदे खदरा में मौजूद आ, पर दुनिया जी का बि अहिड़ी जाइ नहीं जिते महबूब जा जलवा ज़ाहिर न हो। ॻाल्हि समझो, हर कब्र में बुखारी शरीफ जी हदीस आ त मलाइका चवंदा मा कुंत तकूल फी हक हादर रजुल, हिन महबूब जे बारे में छा चवंदो हुए। हाणे सवाल त पहिरीं ॿ बि थी विया हुया न, पर उन्हनि ते फ़ैसिलो न थियो। फ़ैसिले जो सवाल ही आहे। पहिरें सवाल ते चवे हा त मां रब खे नथो सुञाणा, त फ़ैसिलो उते ई थी वञे हा। वो भोतार चवंदा न बिस्तरे वारा, बाबा अल्लाह अल्लाह खां सवा, बस अल्लाह खे सॼो, अल्लाह खां सवा तव्हां शिरक था कयो, नबी जी हेतिरी तारीफ़ था कयो। बाबा कन खोले ॿुधो, अल्लाह अल्लाह सॼी उमिरि कर, दीन जी ॻाल्हि सॼी उमिरि कर, पर तुंहिंजो कब्र जो कोठो जहन्नम मां जन्नत तॾहिं थींदो जॾहिं मुस्तफ़ा खे सुञाणंदी। नजात ऐं छोटकारे वारो सवाल आहे महबूब जी सुञाण। ॻाल्हि सम्झव? हाँ, कन खोले ॿुधो, सॼी ज़िंदगी अल्लाह अल्लाह कंदो रहे, सॼी ज़िंदगी ला इलाहा इल्लल्लाह चवंदो रहे, पर तेसी मोमिन न थींदो जेसी मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदो। तेसी छोटकारो न मिलंदुसि जेसी मदीने वारे मीर जे दर जी गुलामी न कंदो। तॾहिं त मुंहिंजे सोणे रहबर पीर मिठा साईं फरमायो, अहमद नाम पकेंदीर जेकर चाही अहद नु मिलना, अहमद नाम पकेंदीर जिथे जो वेकी नामे मुहम्मद चुम चुम खियत लेंदीर जेकर चाही अहद नु मिलना। सुभान अल्लाह। हाणे सवाल पहिरीं खुदा जे बारे में भी थी चुको, दीन जे बारे में भी थी चुको, पर फैसलो न थियो। हाणे टियों सवाल थियो, मां कुंत तकूल फी हक हाज़र रजुल, हिन महबूब जे बारे में छा चवंदो हुए। ओड़ी महिल चवंदो हा हा ला अदरी, हाय अफ़सोस मां नथो सुञाणा, मूंखे ख़बर न आहे इहो केरु आहे। पोइ पहिरीं उन खे जन्नत जी खिड़की खोले ॾेखारींदा, जन्नत जी थदड़ी हीर घुलंदी, माड़ियूं अखियुनि सां ॾिसंदो, बाग बंगला जन्नत जा अखियुनि सां ॾिसंदो। पोइ मलाइक चवंदा तुंहिंजी जाइ इहा हुई, पर तो हिन प्रिय खे न सुञातो आ, हिन महबूब खे तो न सुञातो आ। हाणे हुकुम थींदो त हिन जी कब्र खे जहन्नम जी खॾ पढ़ायोसि, हिन जे हेठों बि बाहि ॿारियो, हिन जे मथों बि बाहि ॿारियो, हिन जे साॼे बि बाहि दहकायो, हिन
इन जे खाबे भी बाह भड़कायो इन जे सिरां दी पेरां दी जहन्नम जी बाह के धाके मारियो इन जे कब्र के दोज़ख जो खूड़ो बनायो से जे मदीने वाले मीर के न सुञातो ओदा ओ प्री प्यारा जेकरे पंजी कब्र के जन्नत जो बागीचो बनाए चाहिए तो मुझे दिल पर नबी जे दर जो गुलाम बन जीवन महबूब जी सिक सीने में पैदा कर रात नहीं पहुंचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुअर्ज पे के होते वडे का वडी दौलत महबूब जी सुञाण इश्क मोहब्बत जी जरी वडी दौलत माल तो तेरे जीवो साल तेरे जीवई पुत्र दिल प्यारा तेरे जीव्या भाईरो चेल जा संदरा इते छदे व्या यार दोस्त धार थी व्या अजीज करीब छिजी व्या पर कब्र में केड़ी शे गड्डो हली जे कम दिनो हां हाने फैसलो तवा जे मथो आ फैसलो तवा पाण कयो त केड़ी शे तवा के खपे थी मुखा मुझो पिरी मौला न खसे लख भेरा लो कुरुसे तरुसे वो लख भेरा लो कुरुसे तरुसे ओ पिरी हासुल क्यों थम तू पिन्नी असा दिले बिसाइया खेडनी सदनी असा दिले बिसजण खेडनी सदनी कन पंजो पिरी तन पांध पुसवो लख भेरा लो कुरुसे तरुसे लख भेरा लो सुभान अल्लाह ओ मुझा प्री प्यारा तो महबूब जी मोहब्बत कब्र में भी कम अची वई पर जने क़यामत जो ॾियारो थींदो हशर जो मैदान हुंदो भा भा जो वेरी हुंदो दोस्त दोस्त जो दुश्मन बनजी वेंदो यार यारन खां धार थी वेंदा को कंहिंजी रड़ दाह वाके ॿुधण वारो न हुंदो अमड़ पंहिंजे बच्चन खां धार थी वेंदी पीउ पंहिंजे बच्चन खां जुदा थी वेंदो अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदून इल्लल मुत्तकीन परहेज़गारन खां सवा दोस्त दोस्तन जा दुश्मन बनजी वेंदा यार यारन जा वेरी बनजी वेंदा को कंहिंजी रड़ दाह वाके ॿुधण वारो न हूंदो मुंहिंजा दोस्तो इहे भी रिवायत में अचे थो त जेॾीमहिल ज़मीन ट्रामे जी ततल हेठों हूंदी सिज एतिरो अची वेंदो जेको अखियुनि में सुरमे पाइण वारी सराई जेतिरो कदुर सिज मथों अची वेंदो उन्हारे जो चालीहो तव्हां लाड़काणे वारनि ॾिठो आहे हा उन्हारे जो चालीहो ज़मीन हेठों वारी हुजे ततल हुजे ऐं मथों सिज हुजे चालीहे में त छा हाल थींदो आहे हा हे त हज़ारे मैल असांखो सिज परे आहे ऐं ज़मीन असांजी मिट्टी जी आहे पर उहा ज़मीन जेका ट्रामे जी हूंदी ओ सिज जेॾी महिल मथों गिराट जेतिरो कदुर अची वेंदो
ओडी मल जीजल मां चौंदी पंज थन प्याक बार के पेरन जे हेठों रखा मां उन्हें ते चढ़ी बिहा पंजा पेर बचाया एड़ो नफसा नफसी जो डी हुंदो को केजी रड़दा हम बुधण वारो न हुंदो को केजी मदद करण वारो न हुंदो अब अजीज करीब एक बे जा दुश्मन वेरी हुंदा पर उन्हें ॾियारे ते हिकड़ी जात मुझे दिल पर मोहम्मद करीम जी हुंदी उहे पिया चवंदा उम्मती 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 हाय हाय कुर्बान या रसूल अल्लाह तुझे शफकत ता कुर्बान हिकड़ी रिवायत में अचे तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम सा वेठा हुआ त हिकड़ी औरत आई माई जो बचड़ो को गुम थी वियो पंजे पुट जी गोला में वेचारी हुन को पूछे अब्बा मुझो बच्चो ॾिठो वरी हुन का पूछे अब्बा मुझो बच्चो ॾिठो हेडे भजे हेडे ड्रोड़े पंजे बचड़े जे ला परेशान हुई जेरी मल मदीने वारे मीर जी नजर उन औरत ते पया त मुझे लजपाल नबी जे अखियुनि मां लुड़क वही आया हुजूर ज़ार ज़ार रोण लगा सहाबी अर्ज कंदा या रसूल अल्लाह तवा छो था रो मुझा महबूब हुआ औरत पंजे बच्चे के गोले रही आ पर तवा छाजे लाए रो था साईं फरमाइंदा हिन औरत के ॾिसी अज मुखे क़यामत जो ॾिहाड़ो याद अची वियो जी ही न्याणी बेचारी बच्चो 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 पुकारे रही आ क़यामत जे ॾिहाड़े मां मोहम्मद करीम उम्मती 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 चवंदड़ हूंदुसि पंजे उम्मत जे लाए ये अल्लाह जे दर ते दुआऊं घुरण वारो हूंदुसि मुझा मौला मुझी उम्मत मुखे बख्शे दे मुझी उम्मत मुखे बख्शे दे हजरत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु असाबी सगुरो अर्ज करे तो या रसूल अल्लाह क़यामत जो निहाड़ो भी तमाम वडो हुंदो मैदान भी तमाम वसी हुंदो किरोड़े अरबे मानू गड हुंदा मुझा महबूब मां जे तोखे गोलियां त किथे गोलियां असाबी जो सवाल त ॾिसो न या रसूल अल्लाह अरबे मानू हुंदा उते जो मां तवां के गोलियां त किथे गोलियां हां हाय 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 हज ते जेके थी आया आहिनि उमिरे ते जेॾी महिल 20 लख 30 लख माण्हू गॾु थींदा आहिनि त माण्हू संगती संगती खे न मिलंदो आहे रश में भा भा खे न मिली सघंदो आहे हे त 30 लख माण्हुनि जो इज्तिमा हूंदो आहे पर हुते जिते सारी इंसान ज़ात किरोड़े अरबे खरबे इंसान गॾु हूंदा असाबी पूछे तो या रसूल अल्लाह उन्हें ॾियारे ते मां तव्हां खे ॻोल्हियां त कहिड़ी जाइ ते मिलंदो ओ मुंहिंजा महबूब का पंहिंजी एड्रेस ॿुधायो पतो ॿुधायो त मां किथे तव्हां खे ॻोल्हियां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था ओ अनस जे क़यामत जे ॾियारे में मूंखे ॻोल्ही त मीज़ान ते ॻोल्हिजाए जिते मुझे उम्मत जा अमल पिया तुरंदा मां मोहम्मद करीम उते बीठल हूंदुसि जंहिंजा अमल खोटा हूंदा जंहिं वटि अमलनि जी खोट हूंदी पंहिंजे रब वटि सिफारिश करे उन्हनि खे माफ़ी वठाए जन्नत ॾे पियो मोकिलींदो हूंदुसि जे ॾियारे ते हिकड़े माण्हू जी हिकड़ी नेकी खुटंदी त अब्बो अब्बे खां घुरण वेंदो अब्बो जवाब ॾेई वेंदो अम्मा खां घुरण वेंदो अम्मा जवाब ॾेई छॾींदी भाइरुनि खां घुरंदो उहे जवाब ॾींदा हिकड़ी नेकी केर बि न ॾींदो हर कंहिंखे पंहिंजे सिर जी लॻल हूंदी पर उन ॾियारे ते मुंहिंजो दिल पर मोहम्मद करीम फरमाए थो मीज़ान ते बीठल हूंदुसि पंहिंजे उम्मत जे खोटनि जी खरनि जी सिफारिश कंदड़ हूंदुसि जंहिंजे अमलन में खोट हूंदी जंहिंजा अमल नेकी जा थोरा हूंदा गुनाह घणा हूंदा पंहिंजे रब वटि उन्हनि जी सिफारिश करे उन्हनि खे छॾाए जन्नत ॾे मोकिलींदुसि हाँ जॾहिं रब फरमाईंदो वला सौफ युतीक रब्बुक फतरदा
ओ मुंहिंजा महबूब क़यामत जे ॾियारे में तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो जो तूं पाण राज़ी थी वेंदे। हबीबन करीमन फरमाए त मूंखे मीज़ान ते ॻोल्हिजे उते पंहिंजे उम्मत जे अमलनि तोरण वारी जाइ ते बीठल हूंदुसि। ओ मुंहिंजा महबूब जे उते तव्हां मूंखे न मिलो त पोइ तव्हांखे किथे ॻोल्हियां? ॿी बि का जाइ ॿुधाए छॾियो में साईं फरमाइनि था पोइ मूंखे हौज़े कौसर ते ॻोल्हिजाए। ओ कौसर हौज़ हूंदो, तलाउ हूंदो जेको महशर जे मैदान में हूंदो, एॾो वॾो आहे जीअं मक्के खां एलह जो शहर, एॾो कुशादो आहे। उन जे चौधारी पाणी जा प्याला पीअण जा एतिरा रखिया आहिनि जेतिरा आसमान जा तारा। साईं फरमाइनि था मां हौज़े कौसर ते बीठल हूंदुसि, पंहिंजा ग़ुलाम मुंहिंजा जॾहिं निटहण गर्मी में, उस में, काढ़े में, अबा काढ़े में तव्हांखे ख़बर आहे त वधीक उञ लॻंदी आहे, माण्हू बेताब परेशान थी तड़पण लॻंदो आहे। उन्हारे में जॾहिं घड़ी खनि पाणी न मिले त ॾिसो हाल कहिड़ो थींदो आहे। रोज़ेदार उन्हारे 40 जो रोज़ो रखे, उन जो हाल शाम जो तव्हांखे ख़बर आहे छा हूंदो आहे। पर उहो हिकिड़ो ॾिहाड़ो फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना, 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो हूंदो। घणो? 50,000 साल जो ॾिहाड़ो, 50,000 साल। इहो जो माण्हू निटरण गर्मी में बीठा हूंदा त उन्हनि जी तपश में छा हालत हूंदी। सरकार फरमाइनि था उन ॾियारे ते मां हौज़े कौसर ते बीठल हूंदुसि, पंहिंजे ग़ुलामनि खे प्याला भरे पंहिंजे हथनि सां कौसर पियारींदुसि। उहो कौसर हूंदो जेको माखीअ खां मिठो हूंदो, जेको गड़न खां शफाफ हूंदो, जेको खीर खां वधीक अच्छो सफेद हूंदो, जंहिंखे हिकिड़ो ढुक नसीब थी वञे वरी कॾहिं उन खे उञ ई प्यास न लॻी सघंदी। सरकार फरमाइनि था उन ॾियारे ते मां पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे हथनि सां कौसर जा प्याला प्यारींदड़ हूंदो। वरी अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह जेकॾहिं इते बि न मिलो में त पोइ किथे ॻोल्हियांव? साईं फरमाइनि था पोइ मुंहिंजी टीं एड्रेस ॿुध, दोज़ख जे मथां पुल रखियल आहे। अब ही महशर जो मैदान हूंदो, परियों जन्नत आहे, विच में जहन्नम आहे, उन जहन्नम जे मथां पुल रखियल आहे। व इम मिनकुम इल्ला वारिदुहा, रब फरमाए तो हर माण्हू खे इन पुल तां ज़रूर टपणो आहे। हर इंसान के भली वली हुजे, नबी हुजे, सिद्दीक हुजे, शहीद हुजे, गुनाहगार हुजे, काफर मुशरिक हुजे, बदकार हुजे, नेकोकार हुजे, हर हिक खे इतो लंघणो ज़रूर आहे। लंघंदो तॾहिं त परते जन्नत ॾे वेंदो न।